चंबड़ में खबर ॾींदा आहियो त DSP मोहम्मद उस्मान लेगारी जी ऐं SHO संजर चांग अब्दुल वहीद बलोच जी प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त SSP टंडो अलायार फारूक अहमद बजाराणी जे हिदायतुनि ते अमल कंदे असांजी टीम कार्रवाई कंदे 5 मोटरसाइकिलूं ऐं 2 पिस्टल ऐं गॾु गोलियूं बरामद कयूं वयूं। चंबड़ ऐं संजर चांग पुलिस जी गॾियल कार्रवाई पुलिस मोटरसाइकिल चोरी कंदड़ गुरु के गिरफ्तार करे वरतो ऐं चोरी थियल 5 मोटरसाइकिल बरामद करे वरता, जॾहिं त 3 जवाबदार गिरफ्तार, 1 जवाबदार फरार थियण में कामयाब थी वियो, जॾहिं त 4 जवाबदारनि मथां केस दाख़िल करे छॾियो। पुलिस खुफिया इतलाह ते चंबड़ वेझो चौथों वाटर वट छापो हणी चोरी कयल 5 अदद मोटरसाइकिल ऐं 3 जवाबदार गिरफ्तार करे वरता। ॿुधायो पियो वञे त 3 जवाबदार मोहम्मद रफीक, रजब, आसिफ जरवार वटां मोटरसाइकिल समेत हथियार हथ करे अलग अलग केस दाख़िल कया विया आहिनि। जवाबदार टंडे अलायर जे मुख़्तलिफ़ जायुनि तां मोटरसाइकिलूं चोरी कंदा हुआ। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।